एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद जी हिदायतुनि ते मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि भाणोट हाला भिठरा हाला पुराणा और डेरोलाल विलेज थाणनि जी पुलिस कार्रवाइयूं करे ॿिनि इश्तिहारी ॾोहारियुनि लालबख्श कलेरी वसीम आपन समेत 3 रूपोश जवाबदारनि बादल माठी मोरियो भील शकील संग्रासी के गिरफ्तार करे वरितो आहे। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद जी सख़्त हिदायतुनि ते पुलिस कार्रवाइयूं करे इश्तिहारी ॾोहारी लालबख्श कलेरी के भाणोट थाणे जी हद मां, इश्तिहारी ॾोहारी वसीम आपन के हाला थाणे जे हद मां, रूपोश जवाबदार बादल माठी के हाला पुराणा थाणे जी हद मां, रूपोश जवाबदार मोरियो भील के डेरोलाल विलेज थाणे जी हद मां ऐं रूपोश जवाबदार शकील संग्रासी के ज़ख़्मी हालत में बिठरा थाणे जी हद मां गिरफ्तार कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।